नसीराबाद में सेशन जज कंबर पारा रूरल हेल्थ सेंटर से छापो है वियो इन हवाले से वधिक तफ़सील वठूं था सन टीवी न्यूज़ रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी का। जी अल्लाह बख्श, वधिक तफ़सील ॾींदा हलो छापे जे हवाले सां। जी नसीराबाद रूरल सेंटर ते सेशन जज कंबर शहजाद कोर्ट जाहिद खान मेट्रो साहब सुबुह सां सिविल जज नसीराबाद कामरान खान संदीलो सां गॾु छापो हुयो ऐं उन्हनि रूरल सेंटर नसीराबाद जे मुख़्तलिफ़ शोबनि जो दौरो कयो। इन दौरान अस्पताल जी जेका एमएस आहे उहा गैरहाज़िर हुई, जंहिंजे मुतलिक़ सेशन जज साहब खे ॿुधायो वियो त उहा सरकारी तौर ते गॾिजाणी में वियल आहे। जंहिं बाद जेको हाज़िर रजिस्टर हूंदो आहे उनजी कापी सेशन जज साहब पंहिंजी तहवील में वरिती, उनजी कापी पाण वटि रखियईं त जीअं मालूम थी सघे त हाज़िर स्टाफ ऐं गैरहाज़िर स्टाफ कहिड़ो आहे। उनखां अलावा जंहिं वक़्तु उन मुख़्तलिफ़ शोबनि जो दौरो कयो त उन स्टाफ खे सख़्तु हिदायतूं जारी कयूं त ईंदड़ मरीज़नि खे सही नमूने सां सहूलियतूं ॾिनियूं वञनि ऐं सही नमूने उनखे दवाऊं मुयसर कयूं वञनि ऐं अस्पताल जे अंदरि सफ़ाई सुथराई जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे ऐं हू अस्पताल जा मुख़्तलिफ़ शोबा घुमण बाद अमले खे सख़्तु हिदायतूं ॾींदो रहियो। जी ठीक है, वॾी महिरबानी अल्लाह बख्श कुरैशी तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, सरहाड़ी में घर मां